पाप नगर, पाप नगर। बाबा मल्हार चाचे नूरल ऐं राबेल जो ॿुधी झुरी पियो। बाक़ी रोशन जी दिलि में बालाज खान जे लाइ ज़हर भरियल आहे। पुट रोशन ऐं मल्हार खे सम्झायां त जज़्बाती न थियो, मथां पुलिस उन्हनि खे नुक़सान न ॾे। बाबा ॿिन्हिनि जी कल्ह थिड़ियल हुई। भला तूं ई ॿुधाए त सम्झण ऐं सम्झाइण जी गुंजाइश रही आहे? जो मल्हार ऐं रोशन होश में हूंदा। अदा जेल में वेही मल्हार ऐं रोशन करे बि छा था सघनि? भली कुझु बि न करे सघनि, पर लुछंदा रहंदा ज़ालिम जे ज़ुल्म खे यादि करे। कयो त वॾो कलूर आहे ज़ालिम, पर असां करे बि छा था सघूं? जावेद पुट, बालाज खान जबल आहे, असां सां मथो हणंदासीं न पंहिंजो ई मथो फाटी पवंदो। मथो फाटे या सिर वञे, पर बालाज खान सां जहिड़ो थींदो बाबा। गैरत जो मामिलो आहे, माठ करे कोन वेहंदासीं। शेर दिल ऐं सारंग जी ज़बान बि रत सां भरी पई आहे। जावेद ज़ियान त थींदो न, रब ख़ैर करे। बाबा मां वञा थो उतां ते शेरदिल ऐं सारंग खे मल्हार ऐं रोशन जो हवालु ॾियां। बाबा सोट खे पुलिस छॾींदी आहे न? बालाज खान जे ज़ुल्म जो निशानो थियल आहे। धीअ जल्दी त जान कोन छुटंदा न। बाबा असां ग़रीबनि जी बालाज खान जहिड़े ज़ालिम मां कॾहिं जान छुटंदी? धीअ जॾहिं साह जी नोड़ी रब पाक वापसि वठे जिंदा आहियूं त बालाज खान जा आज़ार असांजे लाइ हूंदा। अमा मुरादा तूं बालाज खान जे घर ॾांहुं वञ, त मां वञी उतां जे दर ते थो वियां। सही आहे, वञी ॿेड़ियूं मिंथियूं कयांसि थी। अलाह को रहम विझनि, दुआ कजनि। मल्हार ऐं रोशन जा हौसला कमज़ोर कोन हुया शेरदिल, उन्हनि जो फ़िक्र न कयो। फ़िक्र त उन्हनि जो बि आहे शेरदिल खे, पर पहिरियां इन बालाच जो बिलो कयूं त कंध खणण जहिड़ा थिया। शेरदिल, बालाच जे मरण सां मामिलो हल कोन थींदो। राबेल जी आज़ादी असांजो कंध मथे कंदी। राबेल जी आज़ादी तॾहिं थींदी जॾहिं ने बालाच जी छाती गोलियुनि सां छिनंदासीं। शेरदिल कोशिश करे उहा जाइ मालूम कयूं त जीअं असांखे ख़बर पवे त बालाज खान राबेल खे किथे रखियो आहे। पंहिंजे ई घर में काके मिठल जी धीउ खे क़ैद कयो हूंदई। शेरदिल, बालाज खान जे घर ते हमिलो करणु ॾुखियो कमु आहे। बालाच जी हयाती वठणु ॾुखियो कमु नाहे, पर तव्हां बालाच जे माण्हुनि ते नज़र रखो। जेकॾहिं बालाच जो को बि हिकु माण्हू हथ अची वियो न, त पोइ उन खां सभु सचूं कराईंदासीं। शेरदिल वरियल खान खे चइजे त मल्हार ऐं रोशन जी मालिकी करे, या उन जी सोच बि बालाज खान वारी आहे। सारंग, वरियल बालाच जो दुश्मन आहे, दुश्मन। उन जे करे असांजो साथ ॾींदो। तव्हां भली उन ॾे वञो, बाक़ी वॾेरनि जी ओताक ते वञणु शेरदिल एब सम्झंदो आहे, एब। असां वेंदासीं वरियल खान ॾे शेरदिल। जेकॾहिं वरियल खान असांजो साथी थी पियो त मल्हार ऐं रोशन तां काफ़ी बार हल्को थी पवंदो। भली मल्हार ऐं रोशन तां पार हल्को करायो, पर मुंहिंजी छातीअ ते बालाच 12 बार उहो मां पाण हल्को कंदुसि। छो त शेरदिल जे सीने में शींहं जी दिलि आहे, शींहं जी। अल्लाह के मञो, मुंहिंजी धीउ मूंखे वापसि मोटाए ॾियो। बालाज खान मुंहिंजी धीउ खे ज़ोरी ज़बरदस्ती खणी आयो आहे। तव्हां चओसि मुंहिंजी धीउ मूंखे वापसि करे। बालाज खान ते असांजी
हुकूमत कोन हलंदी माई मुरादा, पर वरी बि वापसि अचे त मां मिंथ कयांसि थी पई, मन रूह में रहम अचेसि। मासी, बाबा जे पाप नगर में ज़िंदा रहण ॾोहो आहे ऐं उन ॾोह जी सज़ा असां बि भोॻियूं था ऐं तव्हां बि। मां असां वटि इज़त खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। मुंहिंजी धीउ जी शादी हुई, बालाज खान ज़ोरी मुंहिंजी धीउ खे खणी वियो, मुंहिंजी अखियुनि जे अॻियां कयो अथसि। मासी, असांजी अखियुनि जे अॻियां बि अहिड़ा नाहक थिया हूंदा, पर असां बि चुप आहियूं। तव्हां बि चुप करे वेही रहो। न सरदार जी धीउ, कॾहिं बि चुप कोन कंदुसि। रब जे अॻियां दाऊं कंदुसि, मानाईंदुसि, उनखे फरियाद कंदुसि ऐं चुप करे कोन वेंदुसि। ॾिसजांइ रब मुंहिंजो कीअं थो फ़ैसिलो करे, इन बालाज खान सां फ़ैसिलो कंदो, मुंहिंजो इंसाफ़ थींदो, मुंहिंजी धीउ मूंखे वापसि मिलंदी। ॾिसजो बेटा, रब जी लट बे आवाज़ आहे। अलाह कंदो बालाज खान सां बि ईअं ई थींदो, रोईंदो रड़ंदो जीअं असां ग़रीबनि खे रोआड़ियो अथसि। असांजूं दुआऊं त बेअसर आहिनि मासी, त पोइ तुंहिंजी दुआउं जो असरु छो थींदो? राणी तू चुप कर, मुरादा तू न रो। बालाज खान तुंहिंजी धीअ खे वापसि कंदो। मां ई मुंहिंजो रओ मेड़ अथव। बालाज खान खे चयोसि, मिनतियूं कयोसि त मुंहिंजी धीउ मूंखे वापसि करे। उहा उन खां सवाइ मरी वेंदुसि, उनजो बाबा उन खां सवाइ मरी वेंदो, असांजो उन खां सवाइ केरु बि कोन्हे। ॿाहूं था ॿधूं तव्हांखे, मां पहिरें थी पवां, मुंहिंजी धीउ मूंखे मोटाए ॾियो। मूं चयो न तव्हांजी धीअ तव्हांखे मिली वेंदी, पोइ छो थी रोई मुरादा? वञ, अलाह कंदो तोखे राबिल मिली वेंदी। बसि पारत अथई वॾेरी, तूं बि न्याणी वारी आहीं, मुंहिंजे पारां ज़रूरु चइजांसि ऐं कीअं बि करे जल्दी जल्दी मुंहिंजी धीउ मूंखे वापसि मोटाए ॾियो। बसि इन ज़ालिम जूं अखियूं खोल, इन ज़ालिम जूं अखियूं खोल जी ॿियनि जी न्याणियुनि ते ईअं अखि न विझे। अलाह साईं ख़ुशि रखंदो, बसि जल्दी मुंहिंजी धीउ मूंखे मोटाए ॾिजो, जल्दी। अम्मा, तो राबिल जी माउ खे कूड़ो आसरो छो ॾिनो? बाबा तोखे मान ॾींदो आहे जो तुंहिंजे चवण ते राबिल खे आज़ादु कंदो? उहो तुंहिंजो चवणु कंदो जेको माण्हू मारे खणी आयो आहे। हू मञे या न मञे, मां तुंहिंजे पीउ जी गिला कोन ॿुधंदसि राणी। हू मुंहिंजो मुड़ुसु आहे, मां हुनजे ख़िलाफ़ु कुझु नथी ॿुधी सघां। राणी, मां पंहिंजी क़यामत छो विञायां? बाक़ी बाला जी मर्ज़ी आहे। छा चई मारल? काको मिठल ऐं मासी मुरादा घर में न आहिनि? हाँ सारंग, मां मानी खणी वई हुयसि मासी वारनि ॾे, पर घर में ॿई कोन हुया। सारंग, बालाज खान तो को नाहक न करे वियो आहे न। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। खयो न रहंदो तुंहिंजो नाहो नगर, पाप नगर, पाप नगर। अम्मा, ओ अम्मा, सारंग, सारंग। मारुल, छा थियो? छा थियो आहे मारुल? छो परेशान आहे? दुश्मन खे ॾिसी आई आहे छा? छा थियो आहे मारुल? पहिरियां ई दिलि भरी पई आहे, वरी को ॿियो नाहक थियण वारो आहे छा? अम्मा, मासण ऐं मासी मुरादा ॿई घर में कोन आहिनि। छा छा चई मारुल? काको मिठल ऐं मासी मुरादा घर में न आहिनि? हाँ सारंग, मां मानी खणी वई हुयसि मासी वारनि ॾे, पर घर में ॿई कोन हुया।
सारंग बालाज खान तो को नाहक न करे वियो आहे न। चाची ईअं कोन हूंदो, मूंखे त लॻे थो काको मिठल माण्हुनि जे मिणनि खां ई ॻोठु छॾे वियो हूंदो। चाची नूरल जेका राबेल भेण जे लाइ ॻाल्हि हुलाई हुई, ज़ाहिर आहे चाची उहा माण्हुनि खां विसरी कोन हूंदी। सारंग मुझे बाबा राबेल खे बचाईंदे बचाईंदे पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई छॾी। इहा ॻाल्हि माण्हुनि विसारे छॾी हूंदी छा? तूं नथी ॼाणी माण्हू वॾा बेदर्द आहिनि, ज़ख़्मनि मथां लूणु बुरकींदा आहिनि ऐं चाक थियल दिलि खे वरी बि चाक कंदा रहंदा आहिनि। इन जे करे काको मिठल हलियो वियो हूंदो। सारंग कुझु बि कर, मूंखे मुंहिंजी भेण ऐं अदा मिठल वापसि आणे ॾे। चाची तूं परेशान न थी, मां वञा थो, मां ॿिन्ही खे ॻोल्हे वापसि ज़रूरु वठी ईंदुसि। सारंग असांजी ख़ुशियुनि खे त बालाज खान जी नज़र खाई वई, पर मासी ऐं मासड़ बि ख़बर नाहे त किथे वञी दरबदर थिया। सारंग वञ ॻोल्हे अच ॿिन्हिनि खे। तव्हां परेशान न थियो, काको मिठल ऐं मासी मुरादा वापसि ज़रूरु ईंदा ऐं मां बालाज खान जो सिर वठी ईंदुसि ऐं पोइ साॻियूं ख़ुशियूं वापसि थींदियूं। मिठल मिठल छो तोखे छो तो पंहिंजो पाण खे चोरी अलाह कंदो। इन मोह जे ज़ुल्म खां असांजी राबेल जल्दी आज़ाद थी ईंदी। मुरादा पुठ जो औलाद अलाह असांखे कोन ॾिनो। न्याणीअ खे मूं बकरियुनि जे वॻ जे पुठियां लाथो। मूं त इहो बि कोन सोचियो त जंग जा जानवर चुड़वाग हूंदा आहिनि। मिठल तूं छो कसूर कोन्हे, तूं पंहिंजो पाण खे मयारी न मञ। न मुरादा मूंखां चुक थी वई। धीअ खे सत्र में रखां त असांखे हे ॾींहं न ॾिसणा पवंदा। बालाज खान खे का बाहि लॻेसि, मुंहिंजी राबेल जो गुनाह त न आहे न। न मुरादा मां राबेल खे ॾोही कोन थो वञा, राबेल खे ॾोही। बस सभु मुंहुं ॿुॾे। इन ई जे करे तो चवां त धूड़ मुंहिंजे मुंहं में, बुख भरे मुंहिंजे मथे में विझ त मां पंहिंजे कीअं ते मातम कयां। मिठल न अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर अहिड़ियूं ॻाल्हियूं। राधा मरी वेंदसि। पहिरियां ई दिलि रत थी रोए, वरी तूं थोड़ियूं ॻाल्हियूं करी ॾिस मरी वेंदसि ऐं छरी थी वेंदी सही, मरी वेंदी सही। मिठल जी इज़त वक़्त जो फेरोन पंहिंजे पेरनि में लताड़ींदो हूंदो। मुरादा मिठल बेवस आहे, मां त जीअरे ई मरी वियुसि। मुरादा जीअरे ई मरी वियुसि। बस मिठल उत न त घर हलूं। तेरी पक ॾिनी आहे, रब कंदो उन जा तां कमु थी वेंदो। मुंहिंजी राबेल मोटी ईंदी, उते त पाण हलूं। मां कहिड़ो कद खणी ॻोठ वारनि जे अॻियां हलंदुसि। मुरादा मां वापसि घर कोन हलंदुसि। रब जी धरती वसी आहे, ॿिए हंधि हली हयाती गुज़ारवी। मिठल मुंहिंजी राबेल बालाज खान वटि असां वरी ॿिए हंधि हली रहूं? तूं ईअं कंदे? न कॾहिं बि न। आउं केॾां बि कोन वेंदुसि, हिते ई रहंदुसि। मुरादा छो थी लाश खे गीली? मूंखे मुंहिंजे हालत ते छॾे ॾे। तूं घर वञ, तूं भली घर वञ। न मिठल ईअं न चओ, मां अकेली घर कान वेंदुसि। जेकर तूं ईअं ई तूं चवीं न, ठीकु आहे, जेका हयाती आहे हिते ई तोसां गॾु गुज़ारींदुसि। वेंदुसि आउं बि कान, हिते ई वेठा हूंदासीं, हिते ई जंग में रहंदासीं। भली दुनिया जे लाइ बालाज खान आख़िरी गुलाब हुजे, पर तुंहिंजे लाइ गुलाबनि जो बाग़ीचो आहियां। राबेल पंहिंजे पाण खे सम्झाए,
त मूं जहिड़े सरदार खे पंहिंजो महबूब मञे। पाप नगर पाप नगर पाप नगर पाप नगर सारंग वरियल खान जा सभु अहवाल मूंखे गुलाब ॾिना आहिनि। वरियल खान रोशन ऐं मल्हार जो पाण बिलो कंदो, बाक़ी रुगो असांखे बालाच जी वसंदी वीरान करणी आहे। शेरदिल बालाज खान सां विढ़ंदासीं, अहिड़ो त विढ़ंदासीं जो सॼो ॾेह ॾिसंदो। पर यार शेरदिल, उनखां पहिरियां काके मिठल ऐं चाची मुरादा खे हथु कयूं। हा चाचो मिठल? चाचे मिठल खे छा थियो आहे? घर छॾे विया आहिनि या वरी उहे ई बालाज खान जे ज़ुल्म जो निशानो बणिजी विया आहिनि। इहा का बि पक कान्हे। सारंग चाचे मिठल लोक जे मयार खां किथे वञी मुंहुं लिकायो हूंदो। असांखे सभ खां पहिरियां चाचे मिठल खे ॻोल्हे उनखे घर वठी अचिणो आहे ऐं उनखे इहा बि पक ॾियारणी आहे त असां राबेल खे हर हाल में ॻोल्हे वठी ईंदासीं। त पोइ बीठा छो आहियो? हलो त चाचे मिठल खे झर झंगली ॻोल्हियूं। जेकॾहिं चाचे मिठल खे ॻोल्हींदे बालाज जो को बि माण्हू हथ चढ़ी वियो त उनखे कॾहिं बि बख़्श न आहे करणो। अचो त हलूं। सफ़ा का चरी आई राबेल, हेठि पट ते वेठी आहे। ही भेड़ तुंहिंजे लाइ आहे, उथी भेड़ ते वेठ। उथी त बालाज खान जी दिलि जी मुराद पूरी थिए। मूंखे तुंहिंजूं आसाइशूं न खपनि बालाज खान। तूं मुंहिंजो रूह रंजायो आहे। रब कंदो बालाज, रब कंदो। तुंहिंजे दिलि जूं मुरादूं पूरी थियण खां अॻु में ई मां मरी वेंदसि। इहो सभु मुरादूं खोलियो, तोखे कोसो वाह न लॻे। चरी थी आहे छा जो पंहिंजे पाण खे पिटेंदी? उथ, ये मेरा कपिड़ा लाइ हिन थेले में तुंहिंजे लाइ नयूं पोशाकूं आंदियूं अथमि, उहे पाए। सफ़ा कुचरियो आई बालाज खान। तोखे सम्झ में नथो अचे? ये तुंहिंजा पट मां कोन पाईंदसि। बालाज खान मुंहिंजी तोखे हिकिड़ी वसियत अथई, जॾहिं मां मरी वञा न त हे जेको मुंहिंजो लिबास आहे न साॻियो, बसि इहो ई मूंखे कफ़न करे ॾिजाए। मुंहिंजी मैयत मुंहिंजे मिटनि ॾे मोकिलिजाए। पोइ हिते मोटण जी आस रखी न मरजाए राबेल। मूंखे तुंहिंजो कसम, जेकॾहिं हयातीअ में मुंहिंजी न थियनि त तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजी क़बर ते गुबो ॾेई दिलि खे आथत ॾींदुसि त राबेल मरण खां पोइ बि मुंहिंजी आहे। भली बालाज खान, भली तूं न्याणीअ ते नाहक कर, पर यादि रखजांइ मुंहिंजे क़बर जी मिट्टी भी तोखे मान न ॾींदी। बालाज खान तूं ज़ालिम आहीं, ज़ालिम। भली दुनिया जे लाइ बालाज खान आख़िरी गुलाब हुजे, पर तुंहिंजे लाइ गुलाबनि जो बाग़ीचो आहियां। राबेल पंहिंजे पाण खे सम्झाए त मूं जहिड़े सरदार खे पंहिंजो महबूब मञे। न बालाज खान न, तुंहिंजी इन ख़्वाहिश जो मां बकरियूं चारींदे बि इनकार कयो हो, ऐं अॼु तुंहिंजी इन क़ैद में बि मां इनकार थी कयां। मुंशी समझाए हिनखे, समझाए, न त मिठल जी धीअ सम्झी छो नथी? सरदार साईं जी दिलि न रंजाए, मिठल समेत सभु मरी वेंदई। मुंहिंजी ज़ालिम खे ज़ुल्म करणु ईंदो आहे ऐं मज़लूमनि खे
ज़ुल्म सहाणींदो आहे। बालाज ख़ान जा सभु सितम क़बूल आहिनि, पर हिन जी गुरबत खां इनकार आहे, इक़रार न थींदो। बख्शी समझाए लगे न त बालाज खान कुछ भी करे विदो। वरियल खान ॾियो हाल अहवाल, असांजो बिलो कयो या न? सूबेदार साहब अचे चवांसि थो कोर्ट में चालान पेश करे तव्हांखे जेल हवाले कंदो, तव्हांजी ज़मानत कराए वठंदुसि, तव्हां परेशान न थियो। थाणा जेल पंहिंजा जीवन साथी आहिनि वरियल खान, असां परेशान कोन थींदासीं, पर असां अञा इन वहमनि में रातियूं वेही था गुज़ारियूं त इहो बालाज खान अञा ज़िंदा आहे। वरियल खान तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां ॾुखे वक़्त में असांजो साथ ॾिनो आहे। बालाज खान कंहिंजो बि सॼण न आहे, तव्हां त हुन जा वेरी आहियो ऐं हू बि तव्हांजो वेरी आहे। मूं मल्हार सां साथ जो वाइदो कयो हो। वरियल खान तव्हां पंहिंजो वाइदो पाड़ियो आहे, हाणे रुगो असां हिन जेल मां आज़ादु थियूं, पोइ हिन बालाज खान जे गोश्त जूं बूटियूं वण जे टारनि में टंगियल थियूं। पाप नगर, पाप नगर।